नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त जमियत उलमा इस्लाम तालके डिप्ले जी मीटिंग तालके सदर मौलवी अब्बास कलर जी सदारत में मलिहार बजीर में थी गुज़री है, जंहिंमें काफ़ी तादाद में मेंबरनि शिरकत कई। सभिनी मेंबरनि पंहिंजे ॻोठ जा मसला पेश कया। ॻोठनि में स्कूल जी बंदिश, सिहत जी सहूलियत, पाणी जी खोट जे मसलनि ते आवाज़ उथारियो वञे। JUI जे मेंबरशिप कई वई, जीअं हर जमायत खे वाधारो अची सघे। JUI हिकु मज़हबी आज़ादी ऐं भाईचारे जो सबक़ ॾिए थी। इन मौके ते तालके सदर मौलवी अब्बास कलर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असां शहर डीपले जे हर मसलनि जे हल जी कोशिश खां पोइ हाणे ॻोठनि जे मसलनि ते आवाज़ बि उथारींदासीं, जंहिंमें तइलीम, सिहत ऐं पीअण जो पाणी अहम मसला आहिनि। ॻोठनि में लोड शेडिंग मामूल बणियल आहे। 12 कलाक बिजली गायब आहे। ख़ासि करे न्याणियुनि जी तालीम मुकमल तौर तबाह थियल आहे। छोकिरियुनि जा स्कूल बंदि आहिनि। पाणी लाइ ठहियल RO प्लांट मुकमल तौर ते बंदि आहे। गर्मी ईंदे ई पाणी जी घुर्ज वधी वेंदी आहे, पर हिते इंतज़ामिया को बि एक्शन खणण लाइ तयार न आहे। RO प्लांट ऑपरेटर जो पगारूं नथियूं कयूं वञनि। इन जे करे इहे 4 महीने खां एहतिजाज ते आहिनि। इन जे करे पाणी जो मसलो जल्द हल कयो वेंदो। थर पार्कर जे सूंह, मोर बि बुख ऐं बीमारी सबबि मरी रहिया आहिनि। ॻोठाणनि खे घुर्जे त मोर ऐं ॿियनि पखियुनि जे लाइ पाणी दाणण लाइ इंतज़ाम कयो वञे। मदरसनि में दीनी तालीम सां गॾु दर्सी किताब पढ़ाया पिया वञनि, जीअं ॿार क़ुरान सां गॾु ॿी तालीम सिखी 2 अखर पढ़ी सघनि। ॻोठनि में वावड़ा वारनि जी मनमानी सबबि 12 कलाक बिजली गायब हुजे थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।